इन आयत के अंदर अल्लाह तबारक व तआला उन्हनि माण्हुनि खे ख़बर ॾियणु चाहे थो जेके अल्लाह तबारक व तआला जी ज़ात खां ख़ौफ़ रखाइनि था, लेकिन उन्हनि जी ज़िंदगी अल्लाह के ख़ौफ़ में ही गुज़रे थी, उनकी रहमत खां ना उम्मीद रहनि था। यानी बाज़ इंसान उहे आहिनि जेके सिर्फ़ इहो ही सम्झंदा आहिनि त अल्लाह सिर्फ़ अज़ाब ही कंदो, अल्लाह असांखे नऊज़ुबिल्लाह सज़ा ही ॾींदो। तंहिं करे अल्लाह तबारक व तआला इन आयत में फरमायो, मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम, अल्लाह के छा आहे जो अल्लाह तव्हांखे अज़ाब दे, इन शकरतुम व आमनतुम, जेकॾहिं तव्हां अल्लाह ते ईमान आणियो, अल्लाह जे इनामात जो शुक्र करियो त अल्लाह छाजे करे तव्हांखे अज़ाब कंदो। बल्कि फरमाई वकान अल्लाहु शाकिरन अलीमा, अल्लाह जी ज़ात मुबारक का इंतहाई कदरदान आहे। तव्हांजे नंढड़े खां नंढड़े अमल जो अल्लाह ताला वटि इंतहाई वॾो क़दर आहे। क़ुरान करीम जी आयत के तहत अॼु तव्हांजे साम्हूं चंद शख़्सियतुनि जा मिसाल ॾींदुसि जिन जो अल्लाह तबारक व तआला दुनिया के अंदर आखिरत के अंदर तो मुझो मकाम बुलंद आहे, मकाम अलग आहे, लेकिन दुनिया के अंदर जॾहिं उन्हनि अल्लाह के हुक्म ते अमल कयो, अल्लाह के नेमतन जो शुक्र कयो, तो अल्लाह उन्हनि जे इन नेमत जो कदर कीअं कयो आहे। अहिड़ा कई बाना, लेकिन असांजे साम्हूं जिन जो मिसाल मौजूद आहे उहे टे हस्तियूं आहिनि, मां ऐं पीउ आहे या मुंहिंजो पुटु आहे। यानी इब्राहिम खलीलुल्लाह, बीबी हाजरा ऐं इस्माइल ज़बीहुल्लाह, हे उहे हस्तियूं आहिनि जिन जे अमल के अल्लाह क़बूलियत जो दर्जो अता कयो। अल्लाह उन्हनि जे अमल जो कीअं क़दर कयो, दुनिया इन ते गवाह। क़ुरान करीम चए थो, जंहिं वक़्तु अल्लाह तबारक व तआला इब्राहिम खलील अलैहिस्सलातु वस्सलाम के हुक्म फरमायो त इब्राहिम पंहिंजी घरवारी के ऐं लख़्ते जिगर मासूम इब्राहिम के एक बयाबान के अंदर छड़े अच। इब्राहिम खलील अल्लाह के अर्ज़ करे थो, रब इन्नी अस्कनतु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैर ज़ी ज़रइन इंद बैतिकल मुहर्रम, ऐ रब्बा मूं पंहिंजे अहल खे एक अहिड़ी वादी में छॾियो आहे जेका गैर आबाद वादी आहे, जिते न इंसान मौजूद आहिनि, न जानवर मौजूद आहिनि, जिते न खाइण लाइ का शइ आहे, न पीअण लाइ का शइ आहे। अल्लाह तबारक व तआला इन अमल के ज़रिए सिर्फ इब्राहिम खलील न बल्कि बीबी हाजरा जो भी इम्तिहान वठणु चाहियो त एक मासूम पुटु आहे, एक उहो पोड़ो पीउ जंहिंखे 80 साल जे उम्र में इंतहाई आज़माइशन खां बाद, इंतहाई इंतज़ार करण खां बाद, आहज़ारी करण खां बाद एक मासूम बच्चो मिलियो आहे जेको दुनिया जो खूबसूरत खां खूबसूरत चंड आहे, जंहिंते पैदा थींदे ही अल्लाह इम्तिहान शुरू करे छॾिया आहे। उन वक्त ही मां ऐं पीउ ॿिन्ही जो इम्तिहान आहे। लेकिन इन ही वाक़े जे अंदर
बीबी हाजरा कायनात इंसानियत के लाए एक मिसाल बनी वही, जो एक औरत बनी करे अल्लाह जी वादानियत खातिर, अल्लाह जी मोहब्बत में, अल्लाह जी अजमत खातिर इंतहाई मिसाल पेश करे। मिसाल कीअं बनी आई? इब्राहिम खलील अलैहिस्सलाम जॾहिं बीबी हाजरा ऐं इस्माइल अलैहिस्सलाम खे मक्के जे उन गैर आबाद इलाइक़े में छॾे थो, जिते हाणे मक्को शहर आहे, छॾे करे रवानो थिए थो, कंहिं क़िस्म जी का ख़बर न पियो ॾे तव्हांखे रहणो आहे, आउं तव्हां सां गॾु न हूंदसि, बल्कि अल्लाह जे हुक्म ते अमल कंदे, अल्लाह जे हुक्म ते लब्बैक चवंदे इब्राहिम खलीलुल्लाह बीबी साहबा खां छॾे करे रवानो थिए थो। बीबी हाजरा भी इब्राहिम खलील जी घरवारी आहे, उन घर में पली रही आहे, उन घर में राइश पज़ीर आहे, जेको घर के आम इंसान जो घर ना है, जेको घर के आम रसूल ऐं नबी जो भी ना है, जेको घर अल्लाह जे उन खलील जो आहे, जंहिंखे आज़माइशन खां बाद, इम्तिहानात खां बाद अल्लाह उन वजन मां अंदाज़ो लगाए चुकी त इब्राहिम को मोटण वारो न आहे। तंहिं करे फरमाए थी, सवाल करे थी त इब्राहिम सिर्फ़ एतिरी ख़बर ॾे, अल्लाह अमरक बिहाज़ा, पंहिंजी मर्ज़ीअ सां छॾियो वञे, या इहो बि तोखे अल्लाह जो हुकुम आहे? उहो इब्राहिम जेको पंहिंजे दिलि ते गोया के पत्थर रखी करे वञी रहियो आहे, सभु औलाद वारा आहियूं, हर कंहिंखे ख़बर आहे त हिकु मासूम बच्चो हुजे, महबूब घरवारी हुजे, इलाइक़ो अहिड़ो हुजे जिते का आबादी न हुजे, जिते सवाइ मौत जे ॿियो को सहारो नज़र न अचे, उन जॻह ते मासूम पुट खे छॾणु, घरवारी खे छॾणु को आसान अमल न आहे, को मामूली इम्तिहान न आहे। तंहिं करे इब्राहिम खलील जी ज़बान ते उहे अल्फाज न आया, उहा ताक़त न रही जो घरवारी खे तसल्ली ॾे, बल्कि रवानो थिए थो, ख़ामोश आहे। घरवारी बार बार सवाल करे थी, एतिरो त ॿुधाए, अल्लाह अमरक बिहाज़ा, छा अल्लाह इहो हुकुम कयो आहे? इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे कंध जे इशारे सां जवाब ॾे थो त हुकुम अल्लाह जो आहे। हाणे हिकु औरत जंहिंखे ख़बर आहे हिकु मासूम बच्चे सां गॾु हिकु जाबलू इलाइक़े जे अंदरि, जिते सिर्फ़ वाशी जानवर आहिनि, जिते न खाइण लाइ का शइ आहे, न पीअण लाइ का शइ आहे, न को ज़ाहिरी सहारो आहे, न को मददगार आहे, उते बजाए पंहिंजी जान जो ख़्यालु कंदे, पंहिंजे मासूम बच्चे जो ख़्यालु कंदे, उन मुड़ुस खे तसल्ली ॾे थी, जेको अल्लाह जे हुक्म ते अमल कंदे रवानो थिए थो। छा चवे थी, ऐं इब्राहिम, जेकॾहिं हुकुम अल्लाह जो आहे, एज़न लन युज़य्यिन अल्लाह, त पोइ परवाह न कर, अल्लाह असांखे ज़ाहिर न कंदो। जंहिं अल्लाह तोखे ॿरंदड़ बाहि खां बचाए वरितो, उहो अल्लाह मूंखे हिन मासूम बच्चे खे अरब जे हिन रेतीले इलाइक़े में महफ़ूज़ करे वेठो। पोइ बीबी हाजरा अकेली रहिजी वञे थी। इस्माइल अलैहिस्सलाम खे वाक़ियो तफ़सील सां आहे, इख़्तिसार सां बयानु कंदसि। इस्माइल ज़बीहुल्लाह खे पाणी जी ज़रूरत पइजे थी, मासूम बच्चो आहे, अखियुनि जे साम्हूं तड़पी रहियो आहे। बीबी हाजरा जबल सफ़ा खां जबल मरवा ताईं दौड़ूं पाए थी, इन नियत सां शायदि को पाणी मिली वञे, का ख़बर पइजी वञे। जबल मरवा ते पहुचे थी, मां आहे जंहिंजो पोयां मासूम बच्चो आहे, जेको रोई रहियो आहे, जेको तड़पी रहियो आहे, जेको अकेलो आहे, जंहिंखे वाशी जानवर जे खाइण जो ख़दशो बि आहे। तंहिं करे विख अॻिते नथी वधाए, निगाहूं पवनि थियूं, बच्चो यादि अचे थो। वरी उन साॻी कैफ़ियत में डोर पाए करे जबल सफ़ा ते पहुचे थी, ॾिसे थी इस्माइल अलैहिस्सलाम जी साॻी कैफ़ियत आहे, साॻी हालत आहे।
इन हैरानी जी आलम में अल्लाह जी ज़ात ते भरोसो तो पूरो आहे, लेकिन एक मोमिन खे या ख़बर भी होंदी आहे आज़माइश के वक्त सब्र करणो पवंदो आहे, इम्तिहान में गुज़रणो पवंदो आहे। उन्हीं खां बाद अल्लाह जी नेमत नाज़िल थींदी आहे। बीबी हाजरा 7 चकर इन हैरानी जी आलम में दिना। अल्लाह ताला के बीबी हाजरा जो यो डोड़न एतरो पसंद आयो जो क़यामत ताईं अचण वारो मर्द हुजे या औरत, उम्रो करण वारो हुजे या हज जी नियत रखण वारो, जेस ताईं साई जे अंदर डोड़ू न पाईंदो। हालांकि सिर्फ डोड़ू आहिनि, न निमाज आहे, न रोज़ो आहे, न को दीन जो थंब आहे, बल्कि डोड़ू पाइणो आहे। लेकिन एतरो वॾो अज़ीम अमल हज जो वो अज़ीम अमल जंहिंजे बारे में अल्लाह जे रसूल फरमायो, मन अता हाज़ल बैत फलम यरफुस वलम यफसुक रजा का यौमिन वलदत उम्मुहु। जेको इन घर में आयो गुनाह जो अमल कयई, गुनाहन का इं पाक थी करे मोटंदो जे पंहिंजी मां जे पेट खां पाक थी करे पैदा थियो आहे। एडो वॾो अमल भी अल्लाह वटि उन वक्त ताईं क़बूल न आहे जेस ताईं हज ऐं उम्रो करण वारो बीबी हाजरा जे उन्हनि कदमनि ते डोड़ू न पाए। कई नस्ल गुज़री चुका, कई कर्न गुज़री चुका, 100-200 साल जी ॻाल्हि न आहे। अॼु दौर ताईं 2000 साल खां ज्यादा अरसो गुज़री चुको आहे, लेकिन अॼु भी मुसलमान जे बच्चे के मालूम आहे त इहे डोड़ू इन करे करियूं था जो बीबी हाजरा कयो आहे। ॿुधायो इन खां ज्यादा यादगिरी छाखे चइबो आहे, कदरदानी छाखे चइबो आहे। अल्लाह के बीबी हाजरा जो यो अमल एतरो पसंद आयो, कुरान करीम चए थो, ऐ मोमिनो ऐ मुसलमानो कान अल्लाहु शाकिरन अलीमा, तव्हांजो रब इंतहाई कदरदान आहे। जेस ताईं दुनिया बाक़ी रहंदी, जेस ताईं दुनिया जो निज़ाम बाक़ी रहंदो, जेस ताईं हज ऐं उम्रे जो निज़ाम बाक़ी रहंदो, सफ़ावी मरुए जो साई बाक़ी रहे। उहा बीबी हाजरा रज़ी अल्लाह अन्हा भी अल्लाह तबारक व तआला ॾांहुं उन वक्त निगाहूं खणे थी जंहिं वक्त 7 चकर लगाए करे थकजी पए थी ऐं परेशान थी वञे थी। अल्लाह जे तरफ़ आसमान ॾांहुं निगाहूं खणंदे बीबी हाजरा जे ज़बान ते अल्फाज अचनि था, ऐ अल्लाह तूं रहमान आहीं, तो इंसाननि खे जेको रहम अता कयो, मां खे पंहिंजे बच्चे सां जेका मोहब्बत अता कई, उहो तुंहिंजे रहम जो हिस्सो आहे। ऐ अल्लाह हिकु मां पंहिंजे मासूम बच्चे खे पंहिंजे अखियुनि जे साम्हूं उन जी वजह सां तड़पंदे कीअं ॾिसी सघंदी। बीबी हाजरा जा इहे दर्द भरिया अल्फाज़ 7 आसमाननि खे चीरे अर्शे मुअल्ला ते पहुचनि था। अल्लाह तबारक व तआला जिब्राइल अमीन के मोकले थो, जेको इस्माइल अलैहिस्सलाम जे पेरनि वठा आब ज़मज़म जे चश्मे के जारी करे। लेकिन मक़सद तो इहो हो त इस्माइल ज़बीहुल्लाह पानी पिए, बीबी हाजरा पानी जी वजह सां ज़रूरत के पूरो करे। लेकिन अल्लाह ताला कुरान करीम चए थो, कान अल्लाह शाकिरन अलीमा, इंतहाई कदरदान आहे। अल्लाह ताला इस्माइल ज़बीहुल्लाह बीबी हाजरा जी वजह सां क़यामत ताईं अचण वारनि इंसाननि जे लाइ हिकु अनमोल तोहफ़ो अता करे छॾियो। अॼु जंहिं दौर जे अंदरि असां रही रहिया आहियूं, इंतहाई जदीद दौर आहे, टेक्नोलॉजी जो दौर आहे। कई फिल्टर आरो प्लान मौजूद आहिनि। सॼी दुनिया गॾिजी करे अहिड़ो पाणी हासिल नथी करे सघे जेको आब ज़मज़म जो पाणी आहे, जंहिंजे अंदरि अल्लाह तबारक व तआला इहो असर रखियो आहे, जेको जंहिं नियत सां पीअंदो आब ज़मज़म जे अंदरि अल्लाह उहो असर दाख़िल करे छॾियो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सहाबी हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह अन्हु मुसलमान थिए थो, उन्हीं जे इस्लाम जो वाक़ियो इंतहाई अजीब आहे।
उन्हनि ॾींहंनि जे अंदरि जॾहिं मके शहर ते मुशरिकीन जो कब्ज़ो हो, जॾहिं को शख़्स नबी साईं जो नालो वठी करे सुवाल कंदो हो, उनखे क़त्ल कयो वञिबो हो। जेको इस्लाम जो नालो ज़ाहिर कंदो हो, उन्हनि खे पकड़ियो वञिबो हो। अबू ज़र ग़िफ़ारी नबी साईं सां मुलाक़ात जे लाइ आयो, मुस्लमान थियण लाइ आयो, लेकिन कीअं ख़बर पइजे पाण किथे आहिनि, मुलाक़ात कीअं थिए। इहो वाक़ियो सही बुखारी सही मुस्लिम जो आहे। हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाहु अन्हु हिकु ॾींहुं न, ॿ ॾींहं न, बल्कि पूरो महीनो सलासीन यौमन 30 ॾींहं बैतुल्लाह में रहियो। नबी साईं ईंदा हुआ, इबादत करे रवाना थींदा हुआ, लेकिन रात जे कंहिं हिस्से में ईंदा हुआ। अबू ज़र खे ख़बर न पई। 30 ॾींहं ताईं रहियो। 30 ॾींहं मुकम्मल थियण खां बाद हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु सां मुलाक़ात थिए थी, महिमानी करे थो। वरी ॿियो ॾींहुं आहे, हज़रत अली ॾिसे थो इहो साॻियो मुसाफ़िर साॻी जॻह ते वेठो आहे, सुवाल करे थो शायदि तुंहिंजो को कमु आहे। हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाहु अन्हु हज़रत अली खां वाइदो वठे थो, छो त इहा ख़बर न हुई त हज़रत अली बि मुस्लमान थी चुका आहिनि। वाइदो वठे थो, मुंहिंजो कमु त आहे, लेकिन जेकॾहिं तूं मुंहिंजो उहो कमु करी ऐं कंहिं शख़्स खे ख़बर न पइजे तोखे ॿुधायां। ख़बर ॾे थो, हज़रत अली तसल्ली ॾे थो। हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी फरमाए थो, मूंखे नबी साईं सां मुलाक़ात करणी आहे। हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु फरमाए थो, सुबुह जे टाइम ईंदसि, तूं मुंहिंजे पोयां अचिजांइ। जेकॾहिं रस्ते में को अहिड़ो माण्हू ॾिठमि जंहिंमां ख़तरो महसूसु कयमि, आउं पेशाब जे इरादे सां वेही रहंदसि। तोखे अॻिते वञिणो आहे, मतां को ईअं न सम्झे त इहो बि को मुस्लमान थियण लाइ अची रहियो आहे, अलीअ जो को साथी आहे, तोखे को काफ़िर नुक़सान पहुचाए। इहो आलम हो, इहा हालत हुई। नबी साईं जे साम्हूं आयो, मुस्लमान थिए थो, वाक़ियो पेश करे थो। नबी साईं सुवाल कनि था, 30 ॾींहं ताईं तूं मके में वेठो रहे, बैतुल्लाह में मौजूद है, तो छा खाधो, तो छा पीतो। सही बुखारी सही मुस्लिम जा अल्फाज आहिनि, अल्लाह जा नबी सवाइ ज़मज़म जे पाणीअ जे मुंहिंजे पेट जे अंदरि ॿी का बि शइ दाख़िल न थई, ऐं कसम हुन रब जो जंहिं तव्हांखे रसूल बनाए करे मोकिलियो, ऐं उन खां वधीक थुलो थी चुको आहियां जेको पहिरीं हुअसि। पाण फरमाइनि था, माओ ज़मज़म ताम तोमिन व शराब शुरबिन, ज़मज़म जो पाणी पीअण वारे जे लाइ पीतो आहे, खाइण वारे जे लाइ खाधो आहे। त इब्राहिम ख़लील ऐं उन जे अहल ते कई आज़माइशूं आयूं। हींअर असां क़ुर्बानी करण वारा आहियूं। नबी पाक सल्लम जिन खां सुवाल थिए थो, अल्लाह जा नबी ये क़ुर्बानी छा आहे, असां हर साल करियूं था। पाण फरमाइनि था, सुन्नत अबीकुम इब्राहिम, तव्हांजे पीउ इब्राहिम ख़लील जी सुन्नत आहे। लेकिन ईअं न आहे त इब्राहिम ख़लील को जानवर ज़बह कयो हो। इब्राहिम ख़लील जी क़ुर्बानी का आम क़ुर्बानी हुई, बल्कि दुनिया जे अंदर, बल्कि इंसानियत जे अंदर इहो हिकु अज़ीम मिसाल हो जो चश्मे फलक अहिड़ो मिसाल हिन खां अॻु में पातो ई न आहे। क़ुर्बानी कंहिं जानवर जी न आहे, क़ुर्बानी पीउ ऐं पुट जी आहे। पीउ जी क़ुर्बानी आहे जो पंहिंजे लख़्ते जिगर खे अल्लाह जे रस्ते में ज़बह करे। पुट जी क़ुर्बानी आहे जो अल्लाह जे रस्ते में अल्लाह जी वादानियत ते गवाह बंदी करे पंहिंजो पाण खे शहीद कराए छॾे। क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इन वाक़े खे बयान कयो आहे। बयान त कयो आहे, लेकिन अल्लाह उहो अंदाज़ बि बयान कयो आहे, जेको अंदाज़, जेको मकालमो पीउ ऐं पुट जे दरमियान बयान थिए। पीउ आहे इब्राहिम ख़लीलुल्लाह, मिस्र जे अंदरि ख़्वाब ॾिसे थो। अल्लाह जे नबीअ जो ख़्वाब बि वही हूंदो आहे। ख़्वाब ते अमल करण जे लाइ मके मुकर्रम में पहुतो इस्माइल ज़बीहुल्लाह इन उम्र के पैतल आहे जो कुरान करीम जा अल्फाज आहिनि, फलम्मा बलगा माहु साया, जंहिं वक़्तु इस्माइल अलैहिस्सलाम उन उम्र के पहुतो
जंहिं वक़्तु जंहिं उमिरि जे अंदरि नंढड़ो ॿार पीउ जे हथ खां पकड़े करे या पीउ उन जे आङुर खां पकड़े करे हलंदा आहिनि, फरमाए जंहिं वक़्तु इन उमिरि खे पए थो, लेकिन अल्लाह जे नबीअ जो पुटु आहे, नबूवत जो करनो उन जे चेहरे ते रोशन आहिनि, अल्लाह जे नबीअ जो पुटु आहे, अल्लाह समझदारी उहा अता कई आहे जो मासूम ॿार आहे, लेकिन पीउ खे अजीब जवाब ॾे थो अल्लाह जी वहदानियत ख़ातिर, अल्लाह जी मोहब्बत में मासूम बच्चो छा जवाब ॾे थो। अॼु सॼी इंसानियत इन जवाब ते हैरान आहे। इब्राहिम खलील अलैहिस्सलाम पीउ पुट जे साम्हूं आयो, क़ुरान करीम ॾे थो थोरी मुलाक़ात खां बाद, छो त इब्राहिम अलैहिस्सलाम मिस्र में रहंदड़ हो, इस्माइल ज़बीहुल्लाह मक्के में रही रहियो आहे। मुलाक़ात थियण खां बाद पहिरीं पहिरीं ॻाल्हि जेका इब्राहिम अलैहिस्सलाम कई आहे उहा ॻाल्हि इहा आहे, या बुनैया, ऐ पुटड़ा। असां पुट खे पुट चवंदा आहियूं, पर मोहब्बत जे अंदरि पुटड़ो बि चवंदा आहियूं, जंहिंखे अरबीअ जे अंदरि तस्गीर चइबो आहे। मोहब्बत जी बिना ते तस्गीर जो अंदाज़ अपनाइबो आहे। इब्राहिम खलील चई रहियो आहे, या बुनैया, ऐ मुंहिंजा पुटड़ा, इन्नी अरा फिल मनामे अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा। इब्राहिम खलील अॻियां उन पुटड़े खे इहो नथो चवे त अल्लाह हुकुम कयो आहे तोखे ज़बह करणो आहे, छाजे करे, छो त उन वक़्तु बि इब्राहिम जे दिलि में पंहिंजे पुट खां अल्लाह जी मोहब्बत ज़्यादा ग़ालिब आहे। तंहिं करे अंदाज़ इहो अपनाई, मता ईअं न थिए पुट खे चवा अल्लाह जे रस्ते में ज़बह थियो आहे, पुट जवाब ॾेई छॾे। तंहिं करे फरमाई, इन्नी अरा फिल मनामे, ऐ पुटड़ा, आउं निंड जे अंदरि ॾिसां थो, अन्नी अज़बहुका, आउं तोखे ज़बह करे आहियां, फंजुर माज़ा तरा, पोइ ॿुधाए तुंहिंजो छा ख़्यालु आहे। ॿुधाए चुकसि, पुट त मासूम हो, लेकिन अल्लाह जो नबी हो, नबूवत जे घराणे में रहंदड़ हो। अल्लाह उनखे उहा समझदारी अता कई जेका समझदारी अॼु 40 साल जे उमिरि वारे माण्हू में बि न हूंदी आहे। नंढड़े मासूम खे ख़बर हुई मुंहिंजो पीउ अल्लाह जो नबी आहे ऐं उहो ई कंदो आहे जेको हुकुम अल्लाह जो आहे, ऐं मुंहिंजे पीउ जो ख़्वाब बि अल्लाह जो हुकुम हूंदो आहे। तंहिं करे फौरन चयईं, या अबतिफ अल मा तोमर। क़ुरान करीम जे अल्फाज़नि ते अंदाज़ो लॻायो, मासूम ॿार जॾहिं का उन खे का शइ सुठी लॻंदी आहे त फौरन जवाबु ॾींदो आहे, ऐ बाबा इहो कमु कर, ऐ बाबा इहो जल्दी कर। क़ुरान करीम जा अल्फाज़ इहा ई माना ॾियनि था। इस्माइल ज़बीहुल्लाह जवाबु ॾेई रहियो आहे, या अबतिफ अल मा तोमर, या अबतिफ अल मा तोमर, ऐ बाबा जेको हुकुम थियो आहे उहो अमल करे गुज़ार, सत जेदोनी इंशा अल्लाह मिन साबिरीन। अल्लाह चाहियो मूंखे सब्र करण मां पाई। इहा त ॻाल्हि ॿोल पीउ ऐं पुट जे दरमियान थी आहे, लेकिन अञा मुक़ाबिलो अॻियां आहे। असां जॾहिं को प्रोग्राम सोचींदा आहियूं, शैतान रोकींदो आहे, कई ख़्यालात ॾींदो आहे, शैतान ग़ालिब अची वेंदो आहे, माण्हू रुकिजी वेंदो आहे। लेकिन हिन जॻह ते इब्राहिम खलील आहे, शैतान कई ख़्याल ॾियारिया, लेकिन अल्लाह जो खलील पंहिंजे मासूम बच्चे खे वठी करे ज़बह करण लाइ वञी रहियो आहे। शैतान ॾिठो त मामिलो अहिड़ो थी चुको आहे, हाणे पंहिंजी हैसियत में पंहिंजी ताक़त ॾेखारण ख़ातिर शैतान पंहिंजी सूरत जे अंदरि इब्राहिम खलीलुल्लाह जे साम्हूं आड़ बंदी करे बीहे। अॼु बि जेके हाजी वञनि था, कंकरियूं हणनि था, सम्झंदा इहो आहिनि त हिते शैतान आहे, या ही शैतान आहे। उहे जमरात आहिनि, इहे उहे निशानियूं आहिनि जिन निशानियुनि ते इब्राहिम खलील जे साम्हूं शैतान अची करे आड़ बंदी करे बीठो त ईअं तोखे न आहे करिणो। मासूम बच्चो आहे, पोड़पुण जी उमिरि में मिलियो आहे, हिकिड़ो ई पुटु आहे, ख़्वाब जी वजह सां छा तूं पुट खे ज़बह कंदे? इब्राहिम खलील समझी वियो इहो अल्लाह जो दुश्मन आहे जेको मुंहिंजे ऐं मुंहिंजे रब जे दरमियान, मुंहिंजी रब सां मोहब्बत जे दरमियान हाइल बणजणु चाहे थो। तंहिं करे कंकरियूं हयाई,
पत्थर हणी करे शैतान के परे कयई, लेकिन 3 मरतबा आयो इन नियत सां त शायद इब्राहिम पंहिंजे अमल खां रुकिजी वञे। अल्लाह जो भी उसूल आहे, अल्लाह तबारक व तआला आज़माइश में बाने के मुब्तला कंदो आहे, पोइ अल्लाह जी मदद का जल्दी कोन ईंदी आहे, बल्कि बाने के आज़माए करे ऐन उन टाइम ते अल्लाह जी मदद नाज़िल थींदी आहे जॾहिं के मुसीबत में वाक़े थियण वारो हूंदो आहे। इब्राहिम खलील बाहि जो वाक़ियो मारूफ़ आहे, बाहि में दाख़िल थियण वक़्तु ऐन उन टाइम अल्लाह जी मदद आई, हालांकि 40 ॾींहं ताईं बाहि ॿरंदी रही, इब्राहिम के कैद कयो वियो हो। इब्राहिम खलील के अल्लाह उन वक़्तु ई तसल्ली ॾेई छॾे हा, पर ऐन उन टाइम जॾहिं बाहि में किरण वारो हो, अल्लाह फौरन बाहि खे हुकुम कयो। हाणे एतिरो बि टाइम न हो जो को रसूल ऐं नबी अचे जेको बाहि के वेही करे, बल्कि बाहि के फौरन हुकुम थियो, या नारो कूनी बरदन व सलामन, ऐं बाहि थधी ऐं सलामती वारी थी वञे। अहिड़े ई तरीक़े सां इब्राहिम खलीलुल्लाह इहे सभु मुक़ाबला करे जॾहिं बिना जे मैदान में पहुता, जिते सुभाणे हाजी कुर्बानी कंदा, इहा उहा जॻह आहे जिते इस्माइल ज़बीहुल्लाह खे ज़बह कयो वञे थो। क़ुरान करीम चए थो फलम्मा अस्लमा व तल्लहू लिल जबीन, जॾहिं ॿई पीउ ऐं पुट तयार थी विया हलिया, इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल जे जबीन खे, जबीन चइबो पेशानी खे, इल खे, इब्राहिम खलीलुल्लाह इस्माइल खे लिटाए चुको, छुरी वहाइण लॻो। उन वक़्तु अल्लाह जो हुकुम आयो, अल्लाह इस्माइल खे बचाए वरितो, ज़बह कयो। इन करे चयो वञिबो आहे जो इब्राहिम खलील पंहिंजे इरादे मुताबिक़ पंहिंजे पुट खे ज़बह करे चुको हो, छो त अखियुनि ते पटी बदल हुई, ज़बह करे रहियो हो जेको अल्लाह जे तरफ़ खां घेतो हो। लेकिन अल्लाह फरमायो कद सदक़त रोया, इब्राहिम अखियुनि तां पटियूं हटाए थो, ॾिसे तो इस्माइल मौजूद आहे, घेतो ज़बह थी चुको आहे, अञा दिल में परेशानी थी। अल्लाह फरमायो कद सदक़त रोया, इब्राहिम तो पंहिंजो ख्वाब सचो करे ॾेखारे। अहिड़े तरीक़े सां इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो घर बैतुल्लाह तयार करे थो। बैतुल्लाह जे तयार करण जे दौरान इब्राहिम खलीलुल्लाह ऐं अल्लाह जे दरमियान कई मुकालमा थियनि था, ॻाल्हि ॿोल थिए थी। इब्राहिम खलील क़ुरान करीम चए थो वइज़ यरफ़उ इब्राहिमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईलो रब्बना तक़ब्बल मिन्ना, जंहिं वक़्तु इब्राहिम खलीलुल्लाह इस्माइल ज़बीहुल्लाह बैतुल्लाह जो बुनियाद खणनि था, बैतुल्लाह खे तयार कनि था, गॾोगॾु अल्लाह खे चवनि था रब्बना तक़ब्बल मिन्ना, ऐं असांजा रब असांजे हिन अमल खे क़बूल फरमा। इन मां साबित थियो इंसान चाहे केॾो वॾो अमल करे, लेकिन उन सां गॾोगॾु अल्लाह खां क़बूलियत जी दुआ बि घुरे त अल्लाह उन अमल खे क़बूल बि फरमा। इब्राहिम खलील जे इन अमल जी क़बूलियत जो असर इहो साबित थियो जो अल्लाह ताला उन घर खे क़यामत ताईं अचण वारी इंसानियत जो क़िबलो बनाए छॾियो। इब्राहिम खलील जे दुआ जो नतीजो इहो निकितो जो अल्लाह फरमायो वजअलनल बैता मसाबतल लिन्नास व अमना, असां इन घर खे अमन वारी जगह ऐं सॼी इंसानियत लाइ मोटण वारी जगह बनाए छॾियोसीं। इब्राहिम खलील जे इन अमल जी क़बूलियत जो अल्लाह इन्हनि अल्फाज़नि में जवाब ॾिनो इन अव्वल बैतिन वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्का मुबारकन व हुदल लिल आलमीन। ऐं इब्राहिम दुनिया ते जेको घर अल्लाह जी इबादत जे लाइ सभ खां पहिरीं घर मुअय्यन कयो वियो, इहो उहो घर आहे जेको इब्राहिम खलील ऐं इस्माइल ज़बीहुल्लाह तयार कयो आहे। मुबारकन व हुदल लिल आलमीन, फरमाए इहो घर को आम घर न आहे, बल्कि बाबरकत घर आहे, सॼी इंसानियत जे लाइ, क़यामत ताईं अचण वारनि इंसान जे लाइ हिदायत जो मंबा आहे। इब्राहिम खलील अल्लाह खे अर्ज़ कयो फजअल अफ़इदतन मिनन नास, ऐं अल्लाह इन घर जी मोहब्बत माण्हुनि जे दिलनि जे अंदरि दाख़िल करे छॾ। अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे खां वाइदो वरितो इन घर जी मोहब्बत हर मुसलमान जे बच्चे जे दिल में पैदा थींदी,
लेकिन ऐ इब्राहीम व अहिदना इला इब्राहीम व इस्माईला अन तहरा बैतिया लित्ताइफीना वल आकिफीना वर्रुक्का सुजूद। इन मोहब्बत के मुसलमान के दिल में दिल जो हिस्सो बनाने जे लाइ अल्लाह पंहिंजे रसूलन के हुक्म कयो। इब्राहिम खलील के इस्माइल ज़बी के जेकॾहिं चाहियो था इहो घर हर मुसलमान के दिल जी धड़कन बंजी वने हलियो तो पोइ ऐ इब्राहिम ऐ इस्माइला तवी इन घर की बुहारी करो। तव्हां इन घर के पाक बनायो क़याम करण वारनि जे लाइ, रुकू करण वारनि जे लाइ, सजदो करण वारनि जे लाइ। अल्लाह समझाइण चाहियो त इंसानियत इन ॻाल्हि मां समझी वेंदी हली तो उन घर की अज़मत छा आहे जंहिं घर की पाकाई जे लाइ, जंहिं घर की सफ़ाई जे लाइ अल्लाह पंहिंजे खलील के हुक्म कयो। इब्राहिम खलील अल्लाह के अर्ज़ कयो रब्बि जअल हाज़ल बलद आमिना, ऐ रब्बा हिन घर के, बल्कि रब्बि जअल हाज़ल बलद आमिना, ऐ रब्बा हिन सॼे शहर के अमन वारो शहर बनाए छॾ। सिर्फ बैतुल्ला ना बल्कि मक्के शहर की मोहब्बत इंसानन के दिल में दाखिल करे छॾ। अल्लाह फरमायो ऐ इब्राहिम जेकॾहिं तू चाहिए थो क़यामत ताईं इंसानन के दिल में मक्के की मोहब्बत भी बाकी रहे, अज़्ज़िन फिन्नास बिल हज, माण्हुनि में हज जो ऐलान करे छॾ। इब्राहिम खलील अर्ज़ करे थो ऐ रब्बा दुनिया की कुंड कुर्छ ताईं इहो ऐलान आउं कीअं पहुचाए सघां थो। अल्लाह फरमायो ऐलान तू कर या तू कर रिजालन व अला कुल्ले ज़ामिरिन यातीन मिन कुल्ले फज्जिन अमीक। दुनिया की कुंड कुर्छ का कई प्यादल ईंदा, कई डुबरियन सवारिन ते सवार थी करे ईंदा, लेकिन इन घर वटि जमे थींदा। ऐ रब्बा इन घर वटि अची करे छा कनि? फरमाई वलियतवफू बिल बैतिल अतीक, घर ते अचण वारनि ते इहो वाजिब आहे इन शहर में दाखिल थींदा इन हालत में दुनिया के लिबास का अलग एहराम जो लिबास पाए करे गर्दन झुकाए करे आजिज़ीअ सां ईंदा, इन घर जो तवाफ कन। इब्राहिम खलील अल्लाह तबारक व तआला का इन शहर की अमन ऐं मोहब्बत जो सवाल कयो। उन सां गॾोगॾु इब्राहिम खलील अलैहिस्सलाम अल्लाह का ॿियो सवाल कयो इन शहर के आबाद करण जे लाइ, इन घर के आबाद करण जे लाइ। इब्राहिम सवाल कयो रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम, ऐ असांजा रब्बा इन शहर के अंदर इन्हनि मंझां एक रसूल मबऊस फरमाए जेको अची करे इन्हनि खे किताब व हिकमत की तालीम। इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ के त कई साल गुजरिया, कई 100 साल गुजरिया, लेकिन दुआ के नतीजे में बिन जहानन जो सरदार आमना जो लाल मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मबऊसियन था, पान ऐलान कन था इन्नमा उमिर तो मूंखे हुक्म कयो वियो अन आबुदा रब्ब हाज़िहिल बलदतिल्लज़ी हरमहा, हिन शहर जे रब की इबादत करिया जंहिं रब हिन शहर के हुरमत वारो बनायो। यानी इब्राहिम खलील जी उन दुआ के नतीजे में जेका दुआ तलब कई हुई त हिन शहर के हुरमत वारो शहर बनाए, हिन शहर में अहिड़ो नबी पैदा कर जेको इन शहर के आबाद करे। पाण मबूस थींदे ही सब का पहिरियों इहो ऐलान कनि था। इन मां साबित थियो मक्कतुल मुकर्रमा वो पाकीज़ा शहर आहे जंहिं शहर जे निस्तरफ इब्राहिम खलीलुल्लाह इस्माइल ज़बीहुल्लाह ऐं मोहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी निस्बत मोटे। लेकिन अज असांखे उन शहर से मोहब्बत आहे सिर्फ जनाब बिन जहानन जे सरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी वजह से उन खां बाद इब्राहिम खलीलुल्लाह इस्माइल ज़बीहुल्लाह जो मकाम आहे। छाजे करे अल्लाह ताला इन शहर जो कसम खयो जेकॾहिं शहर की अज़मत हुजे हा एतरी अज़मत जो अल्लाह के कसम खणो पइजी वियो त अल्लाह उन वक्त कसम खणे हा जंहिं वक्त इब्राहिम खलीलुल्लाह इस्माइल ज़बीहुल्लाह बैतुल्लाह तैयार करे इन शहर जो बुनियाद विधो। जेकॾहिं अल्लाह इन शहर जो कसम
बैतुल्लाह जी वजह सां, आब ज़मज़म जी वजह सां, हिजर अस्वद जी वजह सां, मैदान अरफात जी वजह सां कसम खणे हा त उन वक़्त खणे हा जॾहिं बनी इसराइली अंबिया आया, मूसा अलैहिस्सलाम आयो, ईसा अलैहिस्सलाम आयो, ज़करिया अलैहिस्सलाम आयो, कई नबी आया, बैतुल्लाह इन हालत में मौजूद हो। लेकिन जंहिं वक़्त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शहर के अलविदा करे वञनि था, अल्लाह फरमाए थो ला उक़्सिमु बिहाज़ल बलद, ऐ नबी आउं हिन शहर जो कसम खणा थो, व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद, मूं अल्लाह जो वाइदो आहे तूं इन शहर में फाते जी हैसियत सां दाख़िल थींदे। तंहिं करे मक्के शहर सां कई निस्बतूं, मक्को उहो शहर आहे जंहिं शहर जे अंदरि अब्दुल्ला जो दुर्र यतीम, आमना जो लाल जंहिं शहर में पैदा थियनि था। मक्को उहो शहर आहे जंहिंमें पाण जवानी खे पेचनि था। मक्को उहो शहर आहे जंहिंमें पाण मोहम्मद बिन अब्दुल्ला खां मोहम्मद रसूलुल्लाह बणजनि था। मक्को उहो शहर आहे जंहिंजी दरो दीवार पाण सां मोहब्बत करे थी। मक्को उहो शहर आहे जंहिंजा वण ऐं गुल नबी साईं सां मोहब्बत कनि था, पाण ते सलाम चवनि था। हज़रत अली मुर्तज़ा फरमाए थो आउं पंहिंजे आका सां गॾु हिकु मर्तबा शाम जो टाइम आहे, मक्के जे सहरा में निकिरां थो, ॾिसां थो मा रअयतु जबलन वला शजरन वला हजरन, असां न कंहिं वण वटां गुज़रूं था, न कंहिं जबल वटां, न कंहिं पत्थर वटां, मगर आवाज़ अचे पियो अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। मक्को उहो शहर आहे जंहिं शहर खां तौहीद जो आगाज़ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कनि था। मक्को उहो शहर आहे जंहिं शहर खां अलविदा कंदे जंहिं वक़्त ॿिनि जहाननि जो सरदार, औलाद आदम जो सरदार, जन्नत जो फातिह, आमना जो लाल, आयशा जो ताजदार जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नज़रूं विझनि था। पाण जे ज़बान मुबारक ते ये अल्फाज़ अचनि था, ऐं अल्लाह जा घर बैतुल्लाह इन्नका लअहब्बु अर्ज़िल्लाह व अख़यरु अर्ज़िल्लाह, अल्लाह जे ज़मीन मझा पसंदीदा ज़मीन आहे। जेकॾहिं तुंहिंजे रहण वारा मूंखे मजबूर न कनि हा, आउं तोखे छॾे करे न वञा। अहिड़े ई तरीक़े सां मदीनतुल मुनव्वरा आहे। मदीनो त आहे ई मदीनो जंहिंखे मदीनतुन नबी चइबो आहे, नबी साईं जो शहर। ही उहो शहर आहे जंहिं 100 साल न, 200 साल न, 300 साल न, 400 साल न, बल्कि 500 साल खां ज्यादा अरसो हिन शहर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे आमद जो इंतजार कयो आहे। यानी नबी साईं ऐं ईसा अलैहिस्सलाम जे दरमियान 500 साल जो फ़ासिलो आहे। उन खां अॻु में ईसा अलैहिस्सलाम नबी थी करे आयो, उन जे नबूवत जो दौरानो आहे। उन खां अॻु में मूसा अलैहिस्सलाम आयो जंहिं अची करे ख़बर ॾिनी आख़िरी नबी ईंदो जंहिंजी विलादत मक्के मुकर्रमा में थींदी। व हिजरतहु इला तैबा, उन जी हिजरत तैबा जे तरफ़ थींदी। पाण 700 साल खां बाद आया, ऐलान इहो कनि था हाज़िहि तैबा हाज़िहिल मुतय्यबा, जंहिं ॾींहुं उन शहर में दाख़िल थियनि था। हदीस सही बुखारी जी रावी हज़रत अनस फरमाए थो मा रअयतु यौमन आसनो वला अनवरो मिन यौमिन दखल रसूलुल्लाह व अबू बकर अल मदीना। फरमाए जंहिं ॾींहुं अल्लाह जो रसूल ऐं अबू बकर मदीने में आया, उन ई ॾींहुं खां वधीक रोशन ॾींहुं मदीने में नज़र न आयो। शारहीन लिखियो आहे त हर क़िस्म जी वण, हर क़िस्म जी गुल, हर क़िस्म जी महक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद ते पंहिंजे पलकनि खे विछाए त मदीनतुल मुनव्वरा आहे उहो पाकीज़ा शहर जंहिंजे आमद ते मर्त जेके नबी साईं जे चेहरे अनवर खे ॾिसी करे पहिरियां अल्फाज़ उन्हनि जे ज़बाननि ते इहे आया हुआ तला अल बद्रो अलैना मिन सनियतिल वदा, वदा वादीअ खां चंड असां ते ज़ाहिर थियो आहे। लेकिन जीअं ई नबी साईं मदीने में आया, हज़रत अबू अयूब अंसारी जे घर तशरीफ़ फरमा थिया। जीअं ई मुसलमान घर के जमे थी वञनि था, ईअं नंढड़ा मासूम ॿार बि रसूल पाक जी ज़ियारत लाइ जमे थियनि था।
जेके चवन पिया नहनुल जव्वार बनुन नज्जार या हब्बज़ा मुहम्मदुन जारुना, असां बनु नज्जार कबीले जूं छोकिरियूं आहियूं, असांजी खुश नसीबी आहे जो मोहम्मद ए मुस्तफ़ा असांजो पाड़ेसरी बन। तज़ीज़ साथियो, हरमैन शरीफ़ैन के सां हर मुसलमान के मोहब्बत आहे ऐं हुजणु खपे, छो त इन्हनि जो ताल्लुक़ असांजो ईमान जी तौलुक़ आहे। अल्लाह जे रसूल जी वजह सां, क़ुरान करीम जे नुज़ूल जी वजह सां, इस्लाम जो मंबअ हुजण जी वजह सां असांजे लाइ इंतिहाई बाइज़त आहिनि। हर मुसलमान खे तमामु शयुनि खां इहे शयूं महबूब हुजणु घुरिजनि। अल्लाह ताला खां दुआ आहे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाह।